हाणे हिन रूल सां छा कंदासीं असां? गिली गिली पाशा शाबाश। हाणे मूंखे अगरि जवाब सां जवाबु ॾींदव त हिन प्रोग्राम में बहितर खां बहितर आइटम ॾिसंदव, पर जेकॾहिं न शराबो कंदव त मां इहे 5 आइटम ॾेखारे वरी पंहिंजी कंहिं मंज़िल ते रवानो थी वेंदुसि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़कर कलम को उठा लिया, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़कर कलम को उठा लिया, जब लिखा नाम मोहम्मद तो फरिश्तों ने भी सर को झुका दिया। माशाअल्लाह। अचूं था असां पंहिंजे प्रोग्राम जे तरफ़। मां पंहिंजो तारीफ़ करायां तव्हांखे। हीअ ॾिसो, मूं वटि 2 स्लेटूं आहिनि बिल्कुलु ख़ाली। हिननि ते कुझु आहे? नो, बिल्कुलु ख़ाली। ऐं असां छा कंदासीं, हितां खणो चाट, हिन चाट सां हवा में कुझु लिखूं ऐं उन तहरीर खे गॾु करे हिन स्लेटुनि ते रखूं त इहा तहरीर हवा वारी हिते ईंदी न। असां मैजिक वारा इहा शइ कंदा आहियूं। गिली गिली पाशा, गिली गिली पाशा शाबाश। हाणे असां छा कयूं, ही खणो कपिड़ो ऐं हिन कपिड़े सां हवा में उन्हनि अखरनि खे मिटायूं ऐं तहरीर असांजी हितां मिटिजी वञे। शाबाश। हिन में असां छा विधोसीं? पाणी। ऐं हिन पाणीअ खे मां पीअंदुसि, मूंखे लॻी आहे पुण्य। पर इहो पाणी कढंदासीं हिन अदड़ीअ जे मथे मां। किथां? मथे मां। गिली गिली पाशा, गिली गिली पाशा। आवाज़ मज़े नथो अचे, सभु गॾिजी चओ। शाबाश, महिरबानी। बकाया पाणी, ही ॾिसो, कुझु पाणी मूं पीतो आहे ऐं बकाया पाणी असां कंदासीं वेस्ट। किथे? ही हिते। हाणे हिन में पाणी आहे, कुझु पाणी मूं पीतो ऐं बकाया पाणी वेस्ट थी वियो। हाणे असां मैजिक कंदासीं, हिन अदड़ी जे वारनि खे वठी रखूं हिते ऐं हिन मथे खे खणूं त पाणी निकिरे। हिन में आहे पियो वरी हिन अदड़ी जे वारनि खे रखूं, हिन में अंदर मथे खे खणूं त पाणी अचे। ओ गिली गिली पाशा, गिली गिली पाशा। शाबाश। अमीन में हाथ रखो। आइए, शाबाश। अच्छा, अदड़ी जे मथे खे खणूं, पाणी अचे। अदड़ी मथे खे खणूं, पाणी अचे। पियो पियो। निकतो जा, वो ताड़ी तक कोन वजायो। अमी जे आदमी के घुरायो तो आदमी को वापस हली वई। जे हिन आइटम आदमी के घुरायो, चलो से हिन अंदर के तवा जे सामो जेको हिन अदड़े ठायो, हिन अंदड़े अंडे के छा कंदासीं? ओ हीअं करे हीअं कंदासीं। किथे? ओ केॾो खीर में। हाणे छा कंदासीं? हिन अंडे जो खोल उछलाए हिन खीर के ऐं अंडे के मिक्स कंदासीं। गिली गिली पाशा, गिली गिली पाशा, गिली गिली पाशा। अंडो काढे हो, खीर ऐं अंडो मिक्स थियो न? ठीक। हाणे असां हिन ते कंदासीं मैजिक। कहिड़ो? खीर ऐं अंडे जो। पुट या केक ॾिजो, केक लाए ॾे। शाबाश। हाणे इहो अंडो ऐं खीर हिन में था हलायूं।
अञा बि जाऊं जोरदार ताड़ी दे वजायो गिली गिली पाछा कयो हिन ते गिली गिली पाछा गिली गिली पाछा गिली गिली पाछा इन्हें धप वही थोड़ी मतलब इन्हें के कला से गिली गिली पाछा यो अंडो खड़ी रखला से इन्हें जे मथे ते लाए देखारन आहे अंडो कादे देखारन न टेप टेप देखारन ठीक है ना शाबाश तो मोट छाए कपड़ो अने कपड़े के पाण ये झाड़ींदासी झाड़न खां पोइ ये साइड चेक कराईंदासी वरी जेकॾहिं अञा चओ त मां हिनखे अंदरे पासे ॾांहुं बि तव्हांखे चेक कराए सघां थो बिल्कुलु ॾिसो ख़ाली आहे या हिन में कुझु अंदरि आहे बिल्कुलु ख़ाली हाणे मां छा कंदुसि इन नंढड़े अदड़े खे सॾु कंदुसि त स्टेज ते अचे कैप वारो नहीं बढ़िया नहीं स्टेज ते हलियो अचे जल्दी आ ये तो बड़े कयो बार ना सही है वाटर लाइन नहीं बाबा छा हाल आहे ताड़ी वजायो ये ना गिली गिली पाछा गिली गिली पाछा हाँ नहीं मलाई के जोरदार तहां ताड़ी वजाई ॾिसो उहो ई ख़ाली कपिड़ो ऐं असां हिन ख़ाली कपिड़े खे हिन में कुझु मूं रखियो त न आहे बिल्कुलु मुंहिंजा हथ ख़ाली हुया ऐं हिन कपिड़े खे हिन अदड़े जे रखूं वात ते किथे रखूं वात ते ऐं वरी मथां पढ़ूं मैजिक गिली गिली पाछा गिली गिली पाछा ओके पुट हिन में छा आहे तेज सां चओ अंडो गिली गिली पाछा अंडो अची वियो सुबह खातो है वो आया नहीं मैं सुबह खा जाए ना आज सुबह खाई आए इन अंडे खे असां मैजिक में गुम कंदासीं ऐं वरी पोइ किथां कढंदासीं हिनखे किथे रखियोसीं कपिड़े में रखियोसीं हिन ते कंदासीं मैजिक गिली गिली पाछा गिली गिली पाछा ऐं इहो अंडो हितां गायब काॾे हो गायब जेकॾहिं हिनखे असां चेक कयूं त अंदरां बि हिन में कुझु बि कान्हे अंडो किथे आहे हाँ गायब अंडो मुंहिंजी बैग में पियो आहे अचो मां तव्हांखे कढी ॾेखारियां काॾे हो गिली गिली पाछा ज़ोर सां चओ त अंडो लभे ओए तो अंडो लतो 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 ताड़ी बजायो